पनो आकिल मां ख़बर ॾींदा हलूं त अॼु सिंध हेल्थ केयर कमीशन पारां तालके पनो आकिल में अतायत ख़िलाफ़ वॾे पैमाने ते कार्रवायूं कयूं वयूं, जिन दौरान मुख़्तलिफ़ गैर रजिस्टर्ड क्लिनिकुनि ते छापा हया विया। कार्रवायुनि दौरान केतिरनि ई गैर कानूनी क्लिनिकुनि खे सील कयो वियो, जॾहिं त अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ FIR पिणु दाख़िल कई वई। तफ़सील मूजिब मज़हर अली चन्ना जे क्लिनिक खे सील करे इन ख़िलाफ़ बाक़ाइदे FIR दाख़िल कराई वई। सिंध हेल्थ केयर कमीशन जो चवणु आहे त अतायत ख़िलाफ़ कार्रवायुनि जो सिलसिलो जारी रहंदो ऐं कंहिं बि गैर कानूनी तबई अमले खे बर्दाश्त न कयो वेंदो। कमीशन अवाम खे अपील कई आहे त हू सिर्फ़ रजिस्टर्ड ऐं मुस्तनद डॉक्टरनि खां इलाज कराइनि ऐं टेस्ट बि मुस्तनद लेबोरेटरीज़ मां कराइनि त जीअं कंहिं बि मुमकिन नुक़सान खां बची सघिजे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।